अस्सलाम वालेकुम दोस्तों, सब सीरियल ज़िंदगी जे ईंदड़ नए किस्त में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जा तफ़सील ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदड़ नई ख़बर अव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तरफ़। तव्हांखे ॿुधायूं त ईंदड़ नए किस्त में गफ़ार ख़ान पंहिंजनि हमराहनि खे चवंदो तव्हांखे फुल इजाज़त आहे त हाकिम ख़ान जा जिथे बि माण्हू तव्हांखे मिलनि उन्हनि खे उते ई मारे छॾिजो, छो जो उन्हनि जो जेको बि ज़ुल्म कयो आहे हाणे उहो ओवर थी चुको आहे। हाणे असांजो वारो आहे, असां उन्हनि खां पलाउ कंदासीं। ऐं होॾऊं तव्हांखे ॿुधायूं त रहिस हाकिम ख़ान धोखे सां कमाल ख़ान ऐं उठे खे फासाइण जी कोशिशि कंदो। जी हा दोस्तों, अव्हांखे ॿुधायूं त उन्हनि खे चवंदो असां दोस्ती जो हथु वधाए रहिस गफ़ार ख़ान खां पलाउ कंदासीं। हाकिम ख़ान रहिस गफ़ार ख़ान सां पाण त पुॼी नथो सघे, पर हाणे कमाल ख़ान ऐं उठे वारनि जो सहारो वठंदो। ऐं होॾऊं तव्हांखे ॿुधायूं त कूंज जो पीउ जेको आहे सो मरी वेंदो। जी हा दोस्तों, उन खां पोइ तव्हांखे ॿुधायूं त उठे जी माई जेको आहे सो कूंज खां माफ़ी वठंदी आहे, चवंदी त मूंखां ग़लती थी वई आहे, मूंखे माफ़ु कयो। खून रेज़ी थियणु शुरू थी वियो आहे। हिन ड्रामे में तमामु घणो मज़ो थी चुको आहे ऐं ॿियनि किस्तनि में ईंदड़ नवनि किस्तनि में अञा घणो मज़ो थी वेंदो। जी हा दोस्तों, कमाल ख़ान कमीनो शख़्स ऐं उठो पाण में मिली विया आहिनि, ॿई कमीना गॾिजी करे वॾो नुक़सानु कंदा। दोस्तों अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो, पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। मां वठंदुसि तव्हां खां इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।